तोखे केड़ी खबर पुत्र मां पूरी हिक ट्रक राशन जी गरीबन में हलाए छड़ी आ जेकी मथों आई उहा ट्रक मां गरीबन में हलाए छड़ी हाणे तोखे खबर आ हर पासे हर साइड हिको ही नारो थो लगे वडेरो दिलो खान वडेरो दिलो खान वडेरो दिलो खान बंद कर फोन। अस्सलाम वालेकुम दिला खान। वालेकुम सलाम किए अचण थियो आ राशन मिलंदो दिला खान? यार तव्हां अचण में देर कई 2 ॾींहं पहिरियां हिक ट्रक पूरी मां राशन जी गरीबन में हलाई सो हाणे तव्हां परेशान न थियो 3-4 ॾींहंनि में इंशाल्लाह ॿी ट्रक ईंदी मथां तव्हांखे राशन मिली वेंदो हिते तव्हां पंहिंजो नंबर लिखी वञो तव्हांखे इतला कंदुमि मां। ठीक है मेहरबानी दिला खान। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम दिला खान। वालेकुम सलाम। साईं राशन मिलंदो बा? यार तव्हां अचण में देर कई पूरी हिक ट्रक हुई मूं वटि आई मथों खां सामा ग़रीबनि में हलाए छॾी परेशान न थियो कुझु ॾींहंनि में ॿी ट्रक ईंदी तव्हांखे इतला कबो। वडेरा जॾहिं मथों राशन अचे पोइ असां ग़रीबनि खे ॾींदव तव्हां सुञा बुखिया आहियो। ख़ामोश न वडेरा ख़ामोश न असां ग़रीब हो तव्हांजे दर ते आया आहियूं। अलाह साईं असांखे ग़रीब कयो आहे तव्हां अमीर हो तव्हांखे अलाह साईं ग़रीब करे हा न पोइ तव्हांखे ख़बर पए आहे वाक़ई ग़रीब छा आहे। वडेरा जॾहिं मरी विया हो न अलाह साईं तव्हां खां हक़ हिसाब वठंदो अॻिले जहान में पर असां मिसकीन जी मदद करणु सिखो घर हलाइण घर को राशन हलाइण सिखो। बस बस तो मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि तूं पंहिंजी ॼात ते सचो आहीं हीअ कहिड़े कम जी मिल्कियत आहे हीअ मिल्कियत मां कबर में न खणी ईंदुमि मूंखे अलाह नवाज़ियो आहे मूंखे गुरबत जी सुञाण न पई आहे पर तो मुंहिंजूं अॼु अखियूं खोले छॾियूं आहिनि हे कुझु पैसा थी मां पंहिंजे घरों ॼाए थो वधीक ज़रूरत थी वरी अचिजांइ तुंहिंजे लाइ दर खुलियल आहिनि ग़रीबनि जे लाइ दर खुलियल हलियो हलियो या मुंहिंजा अलाह मूंखे पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी मिले मां ग़रीब माण्हुनि जो क़दुरु न कयो ग़रीब माण्हुनि जी मदद न कई मुंहिंजा मौला अॼु मां दिलि सां तौबा थो कयां दिलि सां तौबा थो कयां मुंहिंजा मौला मूंखे बश्क मुंहिंजा मौला।